फौज ते तनकीद असां बि कई पर असां बि कॾहिं गाड़ी लीक पार न कई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त पीटीआई बानी जे हवाले सां न्यूज़ कॉन्फ्रेंस में फितरी ऐं कुदरती रद्दअमल ॾिनो वियो आहे। जेकॾहिं पीटीआई वारा दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी नथा सघनि त उहे हिन जंग खे इख़्तियार बि नथा करे सघनि। शहीदनि जा जनाज़ा नथा पढ़ी सघनि ऐं भारतीय मीडिया खे पाकिस्तान ख़िलाफ़ इंटरव्यू ॾियनि था त पोइ उहा ॿोली ॿुधंदा जेकी ॿुधी अथनि। सोशल मीडिया ते सभु कुझु पीटीआई जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। पीपल्स पार्टी पारां वफ़ाक़ खां सूबनि खे वधीक इख़्तियार ॾियण जो मुतालबो। वफ़ाक़ जूं ॾुखियायूं ख़तमु करणु चाहियूं था। सूबनि खे वधीक ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत सेल्स टैक्स कलेक्शन लाइ तयारु आहे। माली वसीला सूबनि खे ॾियणु ग़लती नाहे। उन जो मिसाल NICBD आहे। NICBD जी नई ब्लॉक जी इफ़्तिताही तक़रीब खे बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब। चयाईं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खां बग़ैर ही मुमकिन नाहे। NICBD दिल जे इलाज जो दुनिया में सभ खां वॾो नेटवर्क आहे। सिंध हुकूमत सिहत जी सहूलियतुनि जी बहितरी ते ख़ुसूसी ध्यानु ॾेई रही आहे। आवाम खे मुफ़्त ऐं मयारी सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। ये कौन सा कानून है, कौन सा आइन है, कौन से रूल्स हैं जिसके तहत आप एक कन्विक्ट से मिलते हैं और वो पाकिस्तान की फौज की उसकी लीडरशिप के खिलाफ बयानियां बनाए। हमारी समझ से ये बालातर पहले बयानियां बनाता है यहीं से बैठ के कि रिमिटेंसेस बंद कर दें पाकिस्तान की ताकि पाकिस्तान डिफॉल्ट कर जाए। IMF को लेटर लिखें कि पाकिस्तान के साथ कोई मुआहदा ना करें ताकि पाकिस्तान डिफॉल्ट कर जाए। सिविल डिसोबीडियंस करें, बिजली के बिल ना दें ताकि पाकिस्तान में इंतशार फैले। और फिर कहता है कि उस फौज की लीडरशिप को टारगेट करें जिसने आपको मार्का हक में बनियानो मरसूस में अपने से 8 गुना बड़ी इकोनॉमी फौज के आगे खड़े होकर दिखाया, इज्जत दलवाई, उसको टारगेट करें। हु वुड लाइक दैट? ये आपको ये जो अभी इसने 2 दिन पहले ट्वीट की है इस ज़ैनी मरीज ने, उस ज़ैनी मरीज की ट्वीट को देखें कैसे इन्होंने ट्वीट किया। मुल्क में बैठ के आपका एक माइंडसेट जो सा है, एक जो ज़ैनी मरीज है यहाँ बैठ के जो सा है ये सारी बातें कर रहा है अफवाज पाकिस्तान के खिलाफ, उसकी लीडरशिप के खिलाफ। व्हाई वुड दे नॉट डू इट? एक शख्स कहता है कि मेरी पार्टी का जो शख्स, जो बंदा पाकिस्तान की अफवाज के नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी में गया है वो गद्दार है। हाउ इंटरेस्टिंग। वो मीर जाफर और मीर सादिक से मुमासलत दे रहा है या नहीं दे रहा? तो ये कह रहा है कि आप सारे जो ISPR में आप भी गद्दार है। पाक फौज के अंदर जो बंदा है इसका मतलब गद्दार है। ये समझता है कि जो से ताल्लुक रखेगा वो गद्दार है। वो तुम हो कौन? ये क्या सोच है? कहां बैठ के कौन सी फ्रस्ट्रेशन है तुम्हारे अंदर? कहां से तुमने ये इल्म हासिल कर लिया? किसकी तुम जुबान बोल रहे हो? तुम क्या पैगाम देना चाह रहे हो इस मुल्क को? तुम समझते क्यों अपने आप को? हाण ही शख्स नेशनल सिक्योरिटी थ्रेट बणिजी चुको आहे। इहो शख्स ॿाहिरें अंसरनि सां गॾिजी कमु करे रहियो आहे। हिकु शख्स पंहिंजी ज़ात जो कैदी आहे जेको सम्झे थो त मां नाहियां त कुझु नाहे। हाणे सियासत ख़तम थी चुकी। उन्हनि जो बयानियूं पाकिस्तान जे क़ौमी सलामती लाइ ख़तरो आहे। असल बयानियूं ज़हनी मरीज़ ॾींदो आहे। असां कंहिं मज़हबी झुकाव, सियासी सोच, मकतब फ़िक्र जी नुमाइंदगी नथा करियूं। असां आम फोर्सिस आहियूं। असां कंहिं सियासी जमायत जो झंडो खणी नथा हलूं। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हीउ कहिड़ो आइन ऐं कानून आहे जंहिं तहत अवां हिकु जवाबदार सां मिलो था। जेकॾहिं को शख्स पंहिंजी सोच तहत पाकिस्तान जी फ़ौज ते हमले आवर थिए थो त असां बि जवाबु ॾींदासीं। असां पाकिस्तान जी सियासी लीडरशिप जो एहतराम करियूं था। फ़ौज खे पंहिंजी सियासत खां परे रखो। कंहिंखे इजाज़त न ॾींदासीं त उहो पाकिस्तान जी फ़ौज ऐं अवाम जे विच में ॾार विझे। आर्टिकल 19 अवां खे मुल्क, रियासत ऐं क़ौमी सलामती ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त नथो ॾिए। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस हेडक्वार्टर जो आगाज़ थी चुको आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस हेडक्वार्टर जंगी मामलनि बाबति मुकमल आगाही फराहम कंदो। कराची जे इलाइक़े गुज़री में माउ ऐं धीउ क़तल। पुलिस मूजिबि जवाबदार घरेलू छेड़े दौरान तेज़धार औज़ारनि सां घर वारी ते हमिलो कयो। धीउ माउ खे बचाइण आई। मुज़ाहिमत ते माउ ऐं धीउ ज़ख़्मी थी पयूं। इस्पताल मुंतक़िल करण दौरान ॿिन्ही दम ॾेई छॾियो। पुलिस जवाबदार समीउल्लाह खे पुलिस पारां गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल औरत जी सुञाणप कुलसूम बीबी ऐं धीउ जी 12 वरनि जी मरियम जे नाले सां थी।
71 जी जंग में वतन जे दिफ़ा में जान जो नज़रानो पेश कंदड़ मेजर शबीर शरीफ जूं 54 शहादत जो ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ पारां भेटा पेश। मेजर शबीर शरीफ जी कबर ते गुल रखण जी तक़रीब JOC लाहौर मेजर जनरल फैज़ल गफ़ार जी ख़ासि महिमान तो शिरकत। ISPR मूजिब 6 दिसंबर 1971 ते मेजर शबीर शरीफ बेखौफ़ थी दुश्मन जे केतिरनि जवाबी हमलनि खे नाकाम बणायो। शहीदनि जूं कुर्बानियूं मुल्क जी ख़ुदमुख्तारी ऐं सलामती जे हिफ़ाज़त जो मज़बूत थंब आहिनि। सिजावल जूणे जो बरसां टिन ॻोठाणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज। धरणू मस्तोई बिरादरी जे माण्हुनि M9 मोटरवे ते रंडकूं विझी धरणू हणी रोड ब्लॉक करे छॾियो। टायरनि खे वायूं, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ ॻोठ मिठू मस्तोई मां शोभान मस्तोई ऐं कामरान मस्तोई, ॻोठ नबी शाह मां मुराद मस्तोई खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। नोटिस वठी बेगुनाह गिरफ़्तार कयल ॻोठाणा आज़ाद करे SHO सिजावल जूणे जो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में मौसम खुश्क रहण सां गॾु राति ऐं सुबुह जे वक़्तु थधि रहंदी। मौसमियात खाते मूजिबि अॼु शहर में वधि गर्मीपद 28 खां 30 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान हवा में घिम जो तनासुब 20 खां 50 सैकड़ो रहंदो। शहर में मुख़्तलिफ़ पासनि खां 10 खां 30 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं खुलण जो इम्कान आहे। धरती धिंग धिंगाणन जी, हीअ धरती ॾाढन माणन जी, हीअ धरती राजन वारन जी, हीअ धरती आसर वाणन जी, हीअ धरती जुंगन जोधन जी, हीअ धरती मुंहिंजे तोदन जी, हीअ धरती गैरत वारन जी, हीअ धरती माणन प्यारन जी। धरती हीअ धरती, धरती हीअ धरती, धरती हीअ धरती। धरती TV ऐं सोप मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां सरगर्मियूं उरूज ते पहुची वियूं। सिंध जे कुंड कुड़छ ऐं वाहण वस्ती में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं, नंढनि तोड़े वॾनि औरतुनि जी सक़ाफ़ती ईद लाइ ख़रीदारी, वेस वॻा तयारु करे छॾिया। मुख़्तलिफ़ हंधनि ते सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइमु। धरती धणियुनि पारां सक़ाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण जे वचन जो वर्जाउ।